बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खे भलेकार। मां आहियां सईद सारंग। क्लास 9th इंग्लिश जो लेसन नंबर 7 आहे द सीक्रेट्स ऑफ सक्सेस, यानी कामयाबी जा राज। अ लॉन्ग टाइम अगो देयर लिव्ड अ किंग हु वाज इन सर्च ऑफ द सीक्रेट ऑफ सक्सेस। घणो अॻे हिकु बादशाह रहंदो हो जेको कामयाबीअ जे राज़ जे तलाश में हो। ही थॉट इफ ही कुड फाइंड आउट द आंसर टू 3 क्वेश्चंस ही वुड डिस्कवर द सीक्रेट एंड नेवर फेल। उनजो ख़्यालु हो त जेकॾहिं खेसि 3 सवालनि जा जवाब मिली वञनि त खेसि राज़ मिली वेंदो ऐं हू कॾहिं बि नाकाम न थींदो। ही थॉट एंड थॉट फॉर मेनी डेज़ बट द आंसर्स इवेडेड हिम। हू केतिरनि ॾींहंनि ताईं सोचींदो ई रहियो पर खेसि जवाब न मिली सघे। सो ही कॉल्ड ऑल हिज मिनिस्टर्स एंड आस्क्ड देम दीज 3 क्वेश्चंस। उन करे उन पंहिंजे वज़ीरनि खे घुरायो ऐं उन्हनि खां 3 सवाल पुछिया। व्हाट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट टाइम टू स्टार्ट समथिंग? कुझु शुरू करण जे लाइ सभ खां अहम वक़्तु कहिड़ो हूंदो आहे? व्हाट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट वर्क टू डू? करण जे लाइ सभ खां अहम कमु कहिड़ो आहे? हू इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट पर्सन? सभ खां अहम इंसान कहिड़ो आहे? बट नन ऑफ देम कुड कम अप विद अ सेटिस्फैक्टरी आंसर। पर उन्हनि मां कोई बि तसलीअ वारो जवाबु न ॾेई सघियो। नेक्स्ट ही कॉल्ड ऑल हिज कोर्टियर्स एंड आस्क्ड देम द सेम क्वेश्चंस। पोइ उन पंहिंजे सभिनी दरबारियुनि खे सॾायो ऐं उन्हनि खां साॻिया ई सवाल पुछियईं। They discussed and debated for long, but none of their answers satisfied the king. उन्हनि काफ़ी देर ताईं ख़्यालनि जी मटा सटा कई, बहस कयो, पर उन्हनि जो कोई जवाब बादशाह खे मुतमइन न करे सघियो। He then called the wise and learned men of his country to his court. तॾहिं उन पंहिंजे मुल्क जे ॾाहनि ऐं फाज़िल माण्हुनि खे पंहिंजे दरबार में घुरायो। He discussed the problems with them for many days. हुन केतिरनि ई ॾियारनि ताईं उन मसइले ते बहस। They too were unable to satisfy the king because they could not see eye to eye with each other and ended up arguing amongst themselves. उहे बादशाह खे मुतमइन न करे सघिया छो जो उहे हिक ॿिए सां इतफ़ाक़ न करे सघिया ऐं इख़्तिताम पाण में बहस मुबाहिसे ते थींदो हो। They came up with many different answers but none of the answers provided any meaningful solution. उन्हनि केतिरा ई मुख़्तलिफ़ जवाब आंदा पर उन्हनि मां कोई बामाना हल पेश न करे सघियो। The king then asked his ministers to announce that whoever answers these questions would get a reward of 5,000 gold coins. बादशाह पोइ पंहिंजे वज़ीरनि खे ऐलान कयो त जेको बि हिननि सवालनि जा जवाब ॾींदो उन्हनि खे 5,000 सोन जा सिक्का इनाम ॾिना वेंदा। Many people came and talked to the king but their answers did not satisfy the king. केतिरा ई माण्हू आया ऐं बादशाह सां ॻाल्हायूं पर उन्हनि जो जवाब बादशाह खे मुतमइन न करे सघियो। At some distance from the capital there was a jungle. गादीअ वारे हंध खां कुझु मुफ़ासिले ते हिकु जंग हो। The king had heard that in the jungle there lived an old wise man who was considered a saint. बादशाह ॿुधो त जंग में हिकु पोड़ो अकुलमंद माण्हू रहंदो आहे जंहिंखे हिकु दरवेश तसवुरु कयो वेंदो आहे। His fame had spread far and wide as someone who could solve anyone's problem. उहो बिल्कुलु अकेलो रहंदो हो। उन जी मशहूरी परे परे ताईं पखिड़िजी चुकी हुई त उहो हिकु अहिड़ो इंसानु आहे जेको हर कंहिंजो मसइलो हल कंदो आहे। The king decided to consult the wise old saint. बादशाह उन ॾाहे पोड़े दरवेश सां सलाह करण जो फ़ैसिलो कयो। But the problem was he only mixed with the poor and needy. पर मसइलो ई हो त सिर्फ़ु ग़रीबनि ऐं ज़रूरतमंदनि सां उहो फ़क़ीर मिलंदो हो। Since he did not mix with the rich and wealthy. अमीरनि ऐं दौलतमंदनि सां उहो न मिलंदो हो। Since the saint did not like meeting wealthy people, the king started thinking as how to approach him. जीअं त उहो दरवेश दौलतमंद माण्हुनि सां मिलणु पसंदि न कंदो हो, उन जे करे बादशाह सोचणु शुरू कयो त उन ताईं कीअं पहुचिजे। The king pondered and thought deeply about a way to meet the saint. बादशाह गौर कयो ऐं दरवेश सां मिलण जे कंहिं रस्ते ते गहरी सोच वीचार कयईं। Soon he came up with a plan. जल्दी खेसि मनसूबो सम्झ में आयो। He dressed himself in rags and set out to see the wise old saint. उन फाटल कपिड़ा पहिरिया ऐं पोड़े दरवेश ॾांहुं मिलण लाइ रवानो थियो। Since he wanted to appear poor and destitute, he asked his servants to remain behind. छो जो हू चाहे पियो त उहो ग़रीब ऐं मोहताज नज़र अचे, उन जे करे हुन पंहिंजे नौकरनि खे पोइते रहण लाइ चयो। Alone he headed straight for the saint's hut. हू पाण अकेलो दरवेश जे झूपड़ीअ तरफ़ वियो। The king arrived at the hut. The saint was digging the ground in front of his hut. जॾहिं बादशाह झूपड़ीअ ते पहुतो त उहो दरवेश पंहिंजे झूपड़ीअ जे साम्हूं ज़मीन खुर रहियो हो। He was old and weak, and as he worked, he was breathing hard. उहो पोड़ो ऐं कमज़ोर हो ऐं छो जो उहो कमु करे रहियो हो, उन जे करे हू मुश्किल सां साह खणी रहियो हो। He tired quickly and stopped frequently to rest. उहो जल्दी थकिजी पियो ऐं थोरो आराम करण जे लाइ केतिरे ई भेरा रुकिजी थियो। The king approached him and addressed him directly.
Sir, I have come a long way to ask you the answers to 3 important questions. बादशाह उन वटि पहुतो ऐं उन सां सिधो सं मुखातिब थियो, मोहतरम, मां तमामु परे खां तव्हां खां 3 सवालनि जा जवाब पुछण आयो आहियां. The king continued, my first question is, what is the most important time to start something? Second question is, what is the most important work to do? And the third, who is the most important person? Humbly, the king continued, would you kindly help me by telling the answers to these questions? छा पंहिंजी ॻाल्हि जारी रखी. मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे, कंहिं कम खे शुरू करण जो सभ खां ख़ासि वक़्तु कहिड़ो आहे? मुंहिंजो ॿियो सुवालु आहे त करण जे लाइ सभ खां ख़ासि कमु कहिड़ो आहे? ऐं टियों सुवालु आहे त सभ खां ख़ासि माण्हू कहिड़ो आहे? बादशाह आजिज़ाना अंदाज़ में ॻाल्हि जारी रखी, महिरबानी करे छा तव्हां इन 3 सवालनि जा जवाब ॿुधाए मुंहिंजी मदद कंदव? The saint paid no attention to the king and continued digging. दरवेश बादशाह जे तरफ़ कोई ध्यानु न ॾिनो ऐं ज़मीन जी खोटाई जारी रखियईं. The king waited for a few moments and then said, Sir, you look tired, let me dig the ground for you. बादशाह कुझु लम्हा इंतज़ारु कयो ऐं पोइ चयो, मोहतरम, तव्हां थकियल नज़र अचो पिया, मूंखे ॾियो, मां तव्हां जे लाइ ज़मीन खोटिरियां थो. The saint thanked him and gave him the spade and the king started digging. दरवेश संदसि शुक्रियो अदा कयो ऐं बेलचो उन खे ॾिनाई ऐं बादशाह खोटराई शुरू कई. After some time, the king repeated the questions and requested the answers. कुझु वक़्त खां पोइ बादशाह पंहिंजा सुवाल दुहराया ऐं जवाबनि जो अर्ज़ु कयईं. But all that the saint said to the king was, let me dig now. पर दरवेश बादशाह खे सिर्फ़ु चई रहियो हो, हाणे मूंखे खोटणु ॾियो. The king did not give him the spade and kept digging. बादशाह खेसि बेलचो न ॾिनो ऐं खोटराई जारी रखियईं. He remained calm and did not lose patience. उहो पुरसुकून रहियो ऐं सब्र न विञायईं. The hope that he would find the answers to his questions kept him motivated and determined. उन उमेद सां त खेसि सवालनि जा जवाब मिली वेंदा, इन ॻाल्हि खेसि हौसलो ॾिनो ऐं साबित क़दम रखियो. When evening fell and the light began to fade, he stopped digging and turned to the saint. जॾहिं शाम थी ऐं रोशनी घटि थियण लॻी त उन खोटराई बंदि कई ऐं दरवेश जे पासे ॾे मुड़ियो. He said, could you please let me have the answers to my questions now? उन चयो, महिरबानी करे छा हाणे तव्हां मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾेई सघो था? The saint remained silent and pointed to one side. दरवेश चुप रहियो ऐं हिक पासे इशारो कयईं. The king glanced in that direction and saw that a bearded man with a dagger in his hand was running towards them. बादशाह उन पासे हिकु तकड़ी नज़र विधी ऐं ॾिठाई त पंहिंजे हथनि में खंजर खणी हिकु माण्हू उन तरफ़ भॼंदो अची रहियो आहे. When he reached them, he fell down and fainted. जॾहिं उन्हनि वटि उहो शख़्स पहुतो त हेठि किरी पियो ऐं बेहोश थी वियो. The king straightway picked up the bearded stranger and carried him into the hut and laid him down on the ground. बादशाह यकदम उन अणवाक़ुफ़ माण्हूअ खे खयों ऐं झूपड़ीअ में अंदरि वठी वियो ऐं पट ते सुम्हारे छॾियईं. The king noticed that the man was injured, so he immediately took steps to stop the bleeding and with the help of the saint, he bandaged his wounds. बादशाह ॾिठो त उहो माण्हू ज़ख़्मी हो, उन करे यकदम रत रोकण जे लाइ क़दम खयईं. दरवेश जी मदद सां उन जे ज़ख़्मनि ते पट्टी ॿधाईं. The bearded man fell into a deep restful sleep. उहो माण्हू पुरसुकून निंड में सुम्ही रहियो. By now, night had fallen and it was very dark. उन वक़्त ताईं राति थी चुकी हुई ऐं ॾाढी ऊंदहि हुई. The king was too tired to return home. घर वञण जे लाइ बादशाह थकिजी चुको हो. The saint invited him to stay the night and the king accepted the saint's hospitality. दरवेश खेसि रहण जी दावत ॾिनी ऐं बादशाह दरवेश जी महिमान नवाज़ी क़बूल कयईं. The saint prepared some simple food and provided the king with a bedding of hay to sleep on. दरवेश सादो खाधो तयारु कयो ऐं बादशाह खे सुम्हण जे लाइ सुकल गाह जो बिस्तरो फ़राहम कयईं. At break of day, the king awoke. जीअं ई ॾींहुं शुरू थियो त बादशाह जाॻियो. He found that the bearded man too was awake. उन दरवेश माण्हूअ खे जाॻियल ॾिठो. The king said, how do you feel now? बादशाह चयो, हाणे तूं कीअं महसूसु करे रहियो आहीं? The bearded man replied, I am better now thanks to your majesty. दरवेश माण्हूअ जवाबु ॾिनो,
हाणे मां ठीकु आहियां, तव्हांजी महिरबानी। Forgive me, I came to kill you because you had my brother killed. बाचा सलामत मूंखे माफ़ कयो, मां तव्हांखे मारण आयो हुउसि छो जो तव्हां मुंहिंजे भाउ खे क़त्ल करायो हो। I became your bitter enemy out of grief. ॾुख जे करे मां तव्हांजो कटर दुश्मन बणिजी चुको हुउसि। I was hiding and waiting for your return. मां लिकल हुउसि ऐं तव्हांजे वापसीअ जो इंतज़ारु करे रहियो हुउसि। As you did not return, I came out of my hiding place. That's when your servants saw me. जॾहिं तव्हां वापसि न आया त मां पंहिंजी खुफ़िया जाइ तां निकिरी आयुसि ऐं जॾहिं तव्हांजे मुलाज़िमनि मूंखे ॾिसी वरितो। They immediately recognized me. उन्हनि मूंखे सुञाणे वरितो। They wounded me seriously, but I escaped. उन्हनि मूंखे शदीद ज़ख़्मी करे वरितो, पर मां बची निकितुसि। Had you not cared for me, I would have died. जेकॾहिं तव्हां मुंहिंजी सार संभाल न कयो हा त मां मरी वञा हा। I thank you. मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो। Now count on me as one of your most faithful servants. Saying this, he saluted the king and left. हाणे तव्हां मूंखे पंहिंजे सभ खां वधीक वफ़ादार नौकरनि में ॾिसंदव। इहो चई हुन बादशाह खे सलाम कयो ऐं हलियो वियो। When the bearded man had departed, the king again asked the saint for answers to his questions. जॾहिं दरवेश शख़्स हलियो वियो त बादशाह ॿीहर दरवेश खां पंहिंजे सवालनि जे जवाबनि लाइ चयो। The saint replied, your questions have already been answered. दरवेश जवाब ॾिनुसि, तुंहिंजे सवालनि जा जवाब पहिरियां ई तोखे मिली चुका आहिनि। First, the most important time was when you wanted to help me. पहिरियों इहो त सभ खां ख़ासि वक़्तु उहो हूंदो आहे जॾहिं तो मुंहिंजी मदद करणु चाही। The most important work was the digging of the ground. ॿियो सभ खां ख़ासि कमु ज़मीन खोटणु हो। And I was the most important person for you. टियों, मां तुंहिंजे लाइ सभ खां ख़ासि शख़्स हुउसि। Had it not been so, you would have returned and been killed. जेकॾहिं ईअं न हुजे हा त तूं वापसि वञी हा ऐं क़त्ल कयो वञी हा। The saint continued, the second time the most important man was the bearded man. दरवेश पंहिंजी ॻाल्हि जारी रखी, ॿिए दफ़े सभ खां ख़ासि माण्हू उहो ॾाढ़ीअ वारो शख़्स हो। The most important work was dressing his wound. सभ खां ख़ासि कमु संदसि मरहम पटी करणु हो। Had it not been so, you would not have won a faithful servant. जेकॾहिं ईअं न हुजे हा त तूं हिकु वफ़ादार नौकर खां महरूम थी वञी हा। You are very fortunate. तूं ॾाढो भाॻनि वारो आहीं। So this is the moral of the lesson. The most important time for doing anything is the present. उन जे करे हिन सबक़ जी इख़्लाक़ी नसीहत आहे कि कमु करण जो सभ खां ख़ासि वक़्तु मौजूदा वक़्तु आहे। The most important work is what we are doing now. सभ खां ख़ासि कमु उहो आहे जेको असां हिन वक़्तु करे रहिया आहियूं। And the most important person is the one whom we are with at the moment. ऐं सभ खां ख़ासि शख़्स उहो आहे जेको असां सां गॾु हिन लम्हे में आहे। Thank you.